अस्सलाम वालेकुम दोस्तों, चालन खुश आए हो सब खैर अल्लाह जी फजल करम सां ठीक ठाक हूंदा जिते भी खुश हो जो आबाद हो जो पंहिंजे प्यारनि सां गॾु। दोस्तों अॼु बेनज़ीराबाद में सॼी संगत सां गॾिजी आया आहियूं सर मोहम्मद बख्श गांचे जी अलविदाई पार्टी में। तो अजवा होटल ते सब शरीक था आहियूं। इंशाल्लाह तव्हांखे नवाब शाह जे आस पास जो नवाब शाह जो होटल जी तरह सेट कराईंदासीं इंशाल्लाह। अल्लाह साईं कर जिते भी खुश हुजो आबाद हुजो। तो शारदू में साईं चुप कई साईं चुप करे भर दिले दे तो उन जे करे माना साईं भी थोरो स्लो चुप सां चुप खणी कई जो अॻु हिकदमि अहिड़ी माण्हू अहिड़ो दॿे न ॾे हाली छो त हिन जे कारनामा जी साईं वारा विया के दुआ ते पोइ उन्हनि में हिन में ॾिठो उते मज़ो साईं पुल करे हा पोइ हुन जा हर कंहिं रवाज़ रस्म